अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह, अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीब अल्लाह, अस्सलातु वस्सलामु अलैका या महबूब रब्बिल आलमीन। दोस्तों अस्सलामु अलैकुम। उम्मीद आहे त सभु ख़ुशि हूंदव। ही लाइव हरम पाक कुंबद खज़रा सरकार दो जहां सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो रोज़ो शरीफ़ सभु दोस्तों ज़ियारत सां मुशर्रफ थियो ऐं दुआ कयो त ही रहमत जा दरवाज़ा जल्द अज़ जल्द खुली पवनि असां बदकारनि जे लाइ, असां तव्हां सभिनि जे लाइ। महबूब मदीने वारे सुहिणे साईं जा दर बंदि आहिनि। मदीने वारे सुहिणो साईं पंहिंजो राज़ पोइ रखे। कुझु ॾींहंनि खां जेके रिपोर्टूं हलनि पियूं न्यूज़ चैनल ते, पाकिस्तान जे कुझु न्यूज़ चैनलनि ते त हरम पाक खुली वियो आहे, जहाँ मस्जिद नबवीअ में नमाज़ थी थिए। सो मां सभिनि भाइरनि पंहिंजनि खे इहा ॿुधाईंदुसि त हिते अञा का अहिड़ी का ॻाल्हि कोन थी आहे, न हरम पाक खुलियो आहे, न हरम पाक में नमाज़ थींदी आहे। नमाज़ थींदी आहे पर नमाज़ जेके कमु कंदा आहिनि उन्हनि जे लाइ थी उहे पढ़ंदा आहिनि, ऐं कुझु सऊदी आहे जेका मौजूदु आहे पाण लेबर, बाक़ी ॿिए कंहिंजे लाइ बि अलाउट न आहे कयल हिते मस्जिद में। बाक़ी हीअ तव्हांजे ॾाढो हींअर लाइव मंज़र आहे, सभु ॾिसो पाण दोस्तों। 9 बजे खां पोइ सऊदी जो लॉकडाउन ख़तमु थी वेंदो आहे 5 बजे ताईं। उनजे विच में बसि मदीने वारो सुहिणो साईं पंहिंजी महिरबानी कंदो आहे, पंहिंजे रोज़े शरीफ़ जो दीदार कराईंदो आहे। सो सभु दोस्तों दुआ गु थियो, इंशाअल्लाह पंहिंजो करम करे। सलातु वस्सलामु अलैका या रसूल। जेके प्यारा परदेसी आहिनि सऊदीअ में आहिनि, दुबई में आहिनि, सभिनि जे हक़ में दुआऊं कजो। अल्लाह मदीने वारो सुहिणो साईं सां ॾिसण वारे खे पंहिंजो कुंबद खज़रा जो दीदार कराए। मुंहिंजे मुर्शिद मशहूर शरीफ़ वारे सुहिणे साईं जी दरबार आलिया ॾे ख़ैर, सुहिणे साईं सैयद कंबर वारे साईं जी दरबार ॾे ख़ैर। जेके बि सिंध पाकिस्तान जा पीर फ़क़ीर बुज़ुर्ग आहिनि सभिनि ॾे ख़ैर। मुंहिंजे महबूब मदीने वारे सुहिणे साईं खे सभिनि जे हाल जी ख़बर आहे। इंशाअल्लाह पंहिंजो करम कंदो, पंहिंजो रहम कंदो, पंहिंजी फज़ल पंहिंजी अता सां असां गुनाहगारनि जा गुनाह बख़्शींदो। अस्सलातु वस्सलामु अलैका या नूरुल्लाह, अस्सलातु वस्सलामु अलैका या महबूब रब्बिल आलमीन, अस्सलातु वस्सलामु अलैका या जद्दुल हसन वल हुसैन, अस्सलातु वस्सलामु अलैका या इमामुल अंबिया वल मुरसलीन, अस्सलातु वस्सलामु अलैका या खातमुन नबिय्यीन, अस्सलातु वस्सलामु अलैका या महबूब रब्बिल आलमीन। सऊदी हींअर जेका बि आहे सॼी बंदि आहे, लॉकडाउन जे हिसाब सां सॼी सऊदी बंदि आहे। बसि दुआ कयो त पाकिस्तान वांगुरु हितां जे हुकुमराननि में बि रहम पए। असां बसि सल हिन खे पारत आहे असांजी। अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह। सलाह शरीफ़ पढ़ी कुंबद खज़रा ॾे असां गुनाहगारनि जे हक़ में दुआ घुरिजो। असां बि खैरनि जो रोज़ीअ सां लॻूं। असांजी बि हींअर हालातुनि जे हिसाब सां असां बि फ़ारिग़ लॻाए वेठा आहियूं। दुआनि में यादि मालिक मदीने वारो सुहिणो साईं सभिनि दोस्तनि खे आबाद कंदो।